रियाज़ी क्लास 9 यूनिट 5 लेसन 7 एक्सरसाइज नंबर 5.1 मश्क 5.1 पार्ट 2 अवां जो रियाज़ी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में अवां खे भली कार। बारो पोएं लेक्चर में असां एक्सरसाइज नंबर 5.1 जो क्वेश्चन नंबर पहिरियों सॉल्व करे छॾियो होसीं। अॼु असां हिन सबक में ॿियो नंबर क्वेश्चन पढ़ण जी कोशिशि कंदासीं। हाणे उहो असां वटि आहे त फाइंड द HCF ऑफ द फॉलोइंग एक्सप्रेशंस बाय डिवीजन मेथड। हेठिन इज़ारनि जो वंड वसीले वॾो ऐं पूरो वणींदड़ मालूम करियो। हाणे पहिरियों नंबर पार्ट असां वटि आहे त x² + 3x + 2 एंड 3x² - 3x - 6 और हाणे छा करिणो आहे असांखे हिननि जो वंड वसीले वॾो ऐं पूरो वणींदड़ मालूम करिणो आहे। ठीकु आहे बारो। हाणे इन जे लाइ असांखे छा करिणो पवंदो। हाणे असांखे ही ॿ पोलिनॉमियल गिवन आहिनि, उन मां हिकु थी वेंदो डिविडेंड ऐं ॿियो छा थी वेंदो डिवाइज़र। जेको वॾो हूंदो उहो थींदो डिविडेंड ऐं जेको नंढो इज़ार हूंदो उहो छा थींदो, उहो थींदो डिवाइज़र। ठीकु आहे बारो। अहिड़े तरीक़े सां त पोइ हाणे असां छा कंदासीं, x² + 3x + 2 खे असां डिवाइज़र रखंदासीं ऐं 3x² - 3x - 6 खे छा कंदासीं असां डिविडेंड रखींदासीं। ठीकु आहे बारो। हाणे हिते ॾिसो पहिरियों जेकी टर्म आहे उहो घणो आहे, उहो आहे 3x² आहे। हिते घणो पियो आहे x²। त पोइ असां हिन डिवाइज़र खे छा सां ज़र्ब करियूं त हिते पोइ 3x² अचे। असां 3 सां ज़र्ब कंदासीं डिवाइज़र खे। ठीकु आहे बारो। अहिड़े तरीक़े सां जॾहिं असां डिवाइज़र खे 3 ज़र्ब कंदासीं जवाबु छा अचींदो, जवाबु असां वटि अची वेंदो 3x² + 9x + 6। ठीकु आहे बारो। अहिड़े तरीक़े सां हाणे असां सभ खां पहिरियों छा कंदासीं, निशानियूं बदिलाए वेंदासीं। जिते कुझु न आहे उते सम्झ प्लस आहे त प्लस जी जाइ ते माइनस, प्लस जी जाइ ते माइनस, प्लस जी जाइ ते माइनस। अहिड़े तरीक़े सां हाणे जेकी टर्म ख़तमु थींदा असां उन्हनि खे ख़तमु करे छॾींदासीं। 3x² 3x² में ख़तमु थी वियो ऐं पोइ हाणे छा थींदो, हीअ आहे माइनस जो 3x, हिते असां वटि पियो आहे माइनस जो 9x, त घणा थी वेंदा, इहे थी वेंदा त माइनस जा 12x। साॻी तरीक़े सां असां वटि हिते घणो पियो आहे माइनस जो 6 ऐं माइनस जो 6, इहे थी विया माइनस जा 12। ठीकु आहे बारो। अहिड़े तरीक़े सां हाणे हिते जेको पाछी बचियो आहे उन ते जी टेबल वेंदी डिवाइज़र जी, न बिल्कुलु बि न। त पोइ हाणे असां छा करियूं, ऐं ॾिसो हिते पियो आहे 12x, त पोइ हाणे इहो हिन खे वंड कंदो, हिते कोएफिशिएंट कुझु आहे, हिकु आहे 12 न आहे। त पोइ हाणे छा करियूं, ॾिसो बारो हाणे असां हिते माइनस जो जेको 12 आहे उहो कॉमन करे वेंदासीं। त पोइ अॻिए स्टेप में इहो कीअं थींदो, इहो थींदो = माइनस जो 12 कॉमन निकिरी आयो, अंदरि छा बचंदो, अंदरि असां वटि बचंदो x + 1। सही आहे बारो। हाणे असां वटि हिते पाछी छा बचियो x + 1, यानी हीउ जेको असां माइनस जो 12 कॉमन कढियो आहे इहो असां हीअं ख़तमु करे छॾियोसीं। ठीकु आहे बारो। त पोइ बारो हाणे असां वटि अॻियो स्टेप कीअं थींदो, अॻियो स्टेप थींदो त हीउ जेको हाणे x + 1 आहे उहो असांजो थी वियो डिवाइज़र ऐं x² + 3x + 2, हाणे इहो छा आहे असांजो, इहो आहे डिविडेंड आहे। हाणे असां छा जी टेबल हणूं, x² + 3x + 2 ते। ॾिसो हिते x² आहे, हिते x आहे, यानी असां हिते x जी टेबल हणंदासीं। त हिते रखियोसीं x जी टेबल x + 1 सां जॾहिं जवाबु असां वटि ईंदो x² + x। साॻी तरीक़े सां पहिरियां निशानियूं बदिलाईंदासीं, हिते थी वई माइनस, हिते थी वई माइनस। ठीकु आहे बारो। हाणे x² में ख़तमु थी वियो ऐं हिते ॾिसो बारो मथे पियो आहे 3x, हेठि पियो आहे x माइनस जो। जॾहिं असां हिनखे सिंप्लीफाई कंदासीं जवाबु छा अची वेंदो 2x अची वियो। प्लस जो 2 लाइ हेठि रखियोसीं। हाणे x + 1 जी टेबल हिन ते वेंदी 2x + 2 ते, जी हा बिल्कुलु। घणा दफ़ा वेंदी, 2 दफ़ा। त पोइ हाणे असां रखंदासीं हिते प्लस जो 2, जॾहिं असां उनखे ज़र्ब कयो x + 1 सां त जवाबु छा ईंदो 2x + 2, हिते आयो 2x + 2। हाणे हिननि जो असां पहिरियां निशानियूं बदिलाईंदासीं, हिते थी वई माइनस, हिते थी वई माइनस। ठीकु आहे बारो। अहिड़े तरीक़े सां हाणे ही ॿई टर्म ख़तमु थी विया। असां वटि छा बचियो पाछी, हिते ॿुड़ी, हिते ॿुड़ी। अहिड़े तरीक़े सां हाणे असांखे वॾो ऐं पूरो वणींदड़ छा मिलियो x + 1। त पोइ लिखंदासीं त x + 1 आंसर। हाणे इहो छा थी वियो असांजो HCF थी वियो। ठीकु आहे बारो। यानी जॾहिं असां वटि पाछी जेको आहे 0 बचे, उनजो जेको डिवाइज़र हूंदो उहो छा थी वेंदो असांजो वॾो ऐं पूरो वणींदड़ हूंदो। पर जेकॾहिं असां वटि
टे पॉलिनॉमियल हुजनि हा त पोइ असां छा करियूं हा त पहिरियों ॿिनि जो जेको असांखे वॾो आमप्रो वणींदड़ मिलियो हिकिड़ो उहो ऐं जेका असां वटि टी पॉलिनॉमियल हूंदी उन्हनि खे हिक ॿिए सां वंड कंदासीं। पोइ हाणे उहो डिपेंड थो करे त जेका पॉलिनॉमियल वॾी हूंदी उन खे डिविडेंड करे रखंदासीं ऐं जेका नंढी हूंदी असां उन खे डिवाइज़र करे रखंदासीं अहिड़े तरीक़े सां। ठीकु है ॿारो। हींअर असां वटि ॿियो नंबर पार्ट आहे 2x³ प्लस 15x² प्लस 31x प्लस 12 एंड 6x³ प्लस 46x² प्लस 100x प्लस 48। पर असांखे हाणे हिते छा करिणो आहे, असांखे हाईएस्ट कॉमन फैक्टर फाइंड आउट करिणो आहे वंड वसीले सां। त पोइ हाणे असां छा कंदासीं, हीअ असांखे ॿ एक्सप्रेशन्स गिवन आहिनि, असांखे हिक खे छा करिणो पवंदो डिविडेंड रखणो पवंदो ऐं ॿी खे छा करिणो पवंदो डिवाइज़र रखणो पवंदो। जेका वॾी हूंदी असां उन खे डिविडेंड रखंदासीं, जेका नंढी आहे एक्सप्रेशन असां उन खे छा कंदासीं डिवाइज़र रखंदासीं। ठीकु है ॿारो। हाणे सॉल्यूशन तव्हां पंहिंजो पाण लिखी छॾिजो। हाणे उन्हनि जे लाइ असां लिखंदासीं त 2x³ प्लस 15x² प्लस 31x प्लस 12 हाणे इहो थी वियो डिवाइज़र। पोइ लिखंदा 6x³ प्लस 46x² प्लस 100x प्लस 48। ठीकु है ॿारो। अहिड़े तरीक़े सां ॾिसो ॿारो, हाणे हिते असां वटि फर्स्ट कोफिशिएंट छा आहे 6, पावर घणो आहे x ते क्यूब, त हिते घणो पियो आहे कोफिशिएंट 2, पावर घणो आहे x ते क्यूब। हाणे असां हिन पहिरें कोफिशिएंट सां छा ज़रब करियूं त असांखे 6x³ मिले 3, त पोइ हाणे असां हिते 3 रखी ईंदासीं, 3 सां ज़रब करे ईंदासीं डिवाइज़र खे। त पोइ ॾिसो हाणे असांखे जवाबु छा थो मिले, जॾहिं 3 खे ज़रब कयोसीं 2x³ सां जवाबु मिलियो असांखे 6x³। पोइ अॻिते असांखे जवाबु मिलंदो 45x², कोफिशिएंट सां सभई जेकी पिया आहिनि उन जे कोफिशिएंट सां 3 मल्टीप्लाई थी ईंदो। जॾहिं असां 31 खे 3 सां ज़रब कयो घणो थी वियो 93x, लास्ट में घणो थियो 3 × 36। ठीकु है ॿारो। अहिड़े तरीक़े सां हिते असां प्लस पियो हुते माइनस थींदी, हिते माइनस, हिते माइनस, हिते माइनस, हिते माइनस। ठीकु आहे। हाणे तवजो ॾियो 6x³ 6x³ में ख़तमु थी वियो। ठीकु है ॿारो। हाणे 46x² मां 45x² ख़तमु थी विया, बाक़ी छा बचियो, बाक़ी असां वटि बचियो x²। 100x मां 93x ख़तमु थी विया, बाक़ी घणो बचियो 7x बचियो। 48 मां 36 विया, बाक़ी घणो बचियो असां वटि 12 बचियो। ठीकु है ॿारो। अहिड़े तरीक़े सां हाणे तवजो ॾियो, ॾिसो त x² प्लस 7x प्लस 12 ते टेबल वेंदी हिन डिवाइज़र जी, न बिल्कुलु बि न। त पोइ हाणे असीं छा करियूं, त पोइ हाणे हीअ असां वटि थी वेंदो डिवाइज़र पाछी जेको आहे उहो। त पोइ असां हुनखे लिखी था वञूं त x² प्लस 7x प्लस 12 2x³ प्लस 15x² प्लस 31x प्लस 12। इहो छा आहे, इहो असां वटि बचियो, इहो छा थी वियो, इहो असांजो थी वियो डिवाइज़र। हाणे जेको पहिरियों कोफिशिएंट आहे उहो छा पियो आहे असां वटि हिते, उहो पियो आहे 2, हिते छा आहे कोफिशिएंट 1 आहे। त x² खे मां छा सां ज़रब करियां त मूंखे 2x³ ॾिए। ॾिसो ॿारो, असां हिन खे 2x सां ज़रब कंदासीं, त पोइ हाणे हिते लिखंदासीं त 2x। जॾहिं 2x खे x² सां ज़रब कयोसीं जवाबु असांखे मिलियो 2x³ प्लस 14x² प्लस 24x। ठीकु है ॿारो। अहिड़े तरीक़े सां हाणे असां हिते निशानियूं तब्दील करे ईंदासीं, माइनस माइनस माइनस। ॾिसो ॿारो, हाणे 2x³ में ख़तमु थी वियो, 15x² मां 14x² ख़तमु थींदा, बाक़ी बचियो हिते x²। 31x मां माइनस 24x ख़तमु थी विया, बाक़ी घणो बचंदो 7x। लास्ट में असां प्लस जेको 12 असां उन खे लाहे हेठि रखियोसीं। ठीकु है ॿारो। ॾिसो ॿारो, हाणे असां वटि पाछी छा बचियो, असां वटि पाछी बचियो x² प्लस 7x प्लस 12। छा हिन ते डिवाइज़र जी टेबल वेंदी, जी हा बिल्कुलु वेंदी। घणे दफ़ा, त हिकु दफ़ा वेंदी, त लिखंदासीं +1, त पोइ हिते ईंदो त x² प्लस 7x प्लस 12। ठीकु है ॿारो। अहिड़े तरीक़े सां निशानियूं तब्दील थी वेंदियूं।
माइनस 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 एक्स स्क्वायर में ख़त्म थी 7x में ख़त्म थी 12 में ख़त्म थी। बाक़ी छा बचो हिते ॿुड़ी, हिते ॿुड़ी बची, हिते ॿुड़ी। ठीक है बारो अड़े तरीक़े से हाँ ॾिसो हिते असां वटि हाईएस्ट कॉमन फैक्टर छा बचो त एक्स स्क्वायर प्लस 7x प्लस 12। ॾिसो बारो हाणे ही एक्सप्रेशन आहे त पोइ हाणे असां छा कंदासीं असां इन जा जुज़ा मालूम करण जी कोशिशि कंदासीं। त हाणे असां इन जा जुज़ा कीअं मालूम कयो ॾिसो बारो असां हाणे इन जा जुज़ा मिड टर्म ब्रेक मेथड जे तहत लहंदासीं। हाणे असां वटि अॻियो स्टेप थी वेंदो त एक्स स्क्वायर प्लस 4x प्लस 3x प्लस 12। ठीक है बारो अड़े तरीक़े से हाँ जी पहिरियां ॿ टर्म पिया आहिनि उन मां एक्स कॉमन निकिरी ईंदो अंदर छा बचंदो अंदर बचंदो एक्स प्लस 4। साॻे तरीक़े से हिते छा कॉमन निकिरी ईंदो 3 अंदर छा बचंदो एक्स प्लस 4। त पोइ असां वटि हिकिड़ो जुज़ो बीठो एक्स प्लस 4 ॿियो जुज़ो बीठो एक्स प्लस 3। हाँ इहो छा थी वियो इहो थी वियो असांजो हाईएस्ट कॉमन फैक्टर। ठीक है बारो अड़े तरीक़े से इहो असांजो थी वियो आंसर। बारो असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो। वरी मिलंदासीं नए सबक़ में तेसिन ताईं अल्लाह भाई।